हेलो दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तयारु आहियो? अमन दोस्तों, अॼु असां तव्हांखे घुमाइण हलंदासीं सिंध जी वॾे में वॾी ऑफिस, सरकारी ऑफिस, जंहिंमें सिंध जा जेको डिपार्टमेंट आहिनि हू हुते आहिनि। चाहे हेल्थ डिपार्टमेंट हुजे, चाहे एजुकेशन हुजे, चाहे फाइनेंस हुजे, तक़रीबन 75% डिपार्टमेंट हिन ऑफिस में आहिनि, जिते तव्हांखे सभु MNS MPs मिनिस्टर सभु मिलंदा। त हाणे असां हलूं था होॾां, गाॾी ते असां अची विया आहियूं। गाॾी पाण स्टार्ट कयूं था, हाणे स्टार्ट करे हाणे निकिरूं था हितां। रस्ते में तव्हांखे बि घुमाईंदासीं, हुते ऑफिस जो बि तव्हांखे विज़िट कराईंदासीं त भई हीअ ऑफिस कहिड़ी जाइ ते आहे, किथे आहे। हाणे असीं हितां निकिता आहियूं ज़ियाउद्दीन चौरंगी खां हाणे हलंदासीं पाण ऑफिस जी तरफ़। हाणे असीं हींअर हिन टाइम आहियूं माए कोलाची रोड ते। हीअ माए कोलाची रोड आहे। माए कोलाची जे रोड ते हलूं पिया। हिन जे साॼे हथ ते टिकरी कॉलोनी आहे, खाॿे हथ ते अजांबी समुंड जो पाणी ईंदो आहे। जॾहिं बेरी जहाज़ ईंदा आहिनि त हू पाणी वधीक हूंदो आहे, त हीउ जेको ख़ाली हथ ते जेको पियो आहे पंहिंजो इलाइक़ो, हिन में इहो पाणी हूंदो आहे। साॼे हथ ते ठिकरी कॉलोनी आहे। ठिकरी कॉलोनी खां अॻिते आहे पंहिंजो कंटेनर रखियल आहिनि। ॿाहिरि जा जेको इम्पोर्ट एक्सपोर्ट जा कंटेनर ईंदा आहिनि, हू कंटेनर रखियल आहिनि। त हीअ रोड जेको माए कोलाची रोड आहे, राति जे टाइम टोटल वॾी गाॾी लाइ यूज़ थींदो आहे। टक टालो 10:30 बजे खां पोइ खुलंदो आहे। रोड ते वेंदो आहे, अॻिते वेंदो आहे, जिते रेलवे स्टेशन बि आहिनि, पोर्ट बि आहे। त हिते वञी लोड थींदो आहे। अॻिते तव्हांखे इहो बि ॾेखारींदासीं त हू कंटेनर किथे आहिनि। चाहे हींअर बि आहिनि साम्हूं, पर विचां झाड़ी जे करे नज़र कोन पिया अचनि। हीअ साइड ते सभु वॾा वॾा कंटेनर टोटल हिते रखियल आहिनि। त हितां खां अॻिते पाण हलंदासीं, थोरा थोरा नज़र अचनि पिया, पाण अॻिते हलंदासीं त बिल्कुलु वेझो नज़र अची वेंदा। त अॻियां हिकिड़ो वॾो पुल बि आहे, कराची जो वॾे में वॾो पुल। पाण होसी ताईं त कोन दोस्तों, हेॾां अॻिते हिकिड़ी MBC ईंदी। हू MBC जो नालो आहे अमेरिकन MBC, जंहिंमें अमेरिका जा सफ़ीर वग़ैरह ईंदा। इहो साम्हूं कुंड ते तव्हां ॾिसी रहियो आहे, दीवार ही बि कुंड ते आहे, चौकी बि आहे। हीअ दीवार जेको वॾी नज़र अची रही आहे, हीअ आहे अमेरिकन MBC। हिनखे चवंदा आहिनि, अमेरिका जी आहे। हिते अमेरिका जा सफ़ीर यानी जेको मीटिंग हूंदियूं आहिनि हू हिते थींदियूं आहिनि। हीअ साम्हूं साइड ड्राइवर साइड ते फुल दीवार नज़र अचे पई, हीअ अमेरिका MBC आहे। साम्हूं बि HBL वारनि जो दफ़्तर आहे वॾो। हीअ यको अचे पई, इहो झंडो बि तव्हांखे नज़र आयो हूंदो। हीअ दीवार यको अचे पई। वॾे इराज़ी जे अंदरि हिकिड़ी वॾी MBC ठहियलु आहे। MBC जीअं पाण क्रॉस कंदासीं त अॻियां हिकिड़ो सुल्तानाबाद जो कट वारो पुल अचे थो। हू पुल बि हाणे वेझो आहे। हिन खां अॻिते आहे नेटी जेटी जो पुल। हू नेटी जेटी जो पुल कराची में वॾे वॾो पुल आहे। जाम हुनजी मथे हाइट आहे, हू थोरो अॻिते आहे। हुनजे करे इंशाल्लाह नेक्स्ट टाइम में तव्हांखे ॾेखारींदासीं। हाणे असां अॻिते हितां यू टर्न वठंदासीं, पोइ पाण हलंदासीं पंहिंजी ऑफिस जी तरफ़। त साम्हूं जेको तव्हांखे मूं कंटेनर ॿुधायो, हू बि नज़र अचनि पिया। हीअ कंटेनर आहिनि सभु। हीअ तक़रीबन 2 खां 3 किलोमीटर जे एराज़ी जे अंदरि हीअ सभु कंटेनर रखियल आहिनि। त हीअ जेको ॿाहिरि खां जेको सामान ईंदो आहे, हीअ साम्हूं ॾिसो तव्हां, सभु कंटेनर हिक ॿिए जा मथां सथियल आहिनि। हीअ ॿाहिरां एक्सपोर्ट ऐं इम्पोर्ट जो सामान ईंदो आहे, सभु कंटेनर हुन जा आहिनि। हीअ साम्हूं हाणे तव्हांखे कैमरा साम्हूं फुल नज़र आया हूंदा। हीअ साम्हूं लाइन तक़रीबन 1-2 किलोमीटर जे एराज़ी जे अंदरि हीअ सभु कंटेनर हिते रखियल आहिनि। हीअ पाण यू टर्न कयोसीं, हाणे पाण वरी वापसी हलूं था हिन रस्ते ते। हितां वरी शॉर्टकट पाण खे थोरो वेझो पवंदो। त हिते रेलवे स्टेशन बि पोयां ठहियलु आहे, जेको इस्लामाबाद पंजाब लाहौर ॾे जेको वेंदा आहिनि, हू बि हितां कंटेनर वेंदा आहिनि। ऐं हितां खां पोर्ट ते बि हेॾां एक्सपोर्ट में हीअ कंटेनर जो तव्हां ॾिसो हिक ॿिए मथां। हीअ थोरा न आहिनि, हीअ लखनि जे तइदाद खां बि मथे हूंदा, मुंहिंजे शायदि में घटि न हूंदा। हीअ दीवार अचे पई यको। पाण जीअं ठिकरी कॉलोनी खां शुरू थियासीं, हुनजी साइड ते यको रखियलु आहे। हुतां झाड़ी जे करे नज़र न पिया आया, हितां पाण वेझा अची वियासीं, उन जे करे ई नज़र अचनि पिया। त हीअ सभु सामान ॿाहिरि खां ईंदो आहे ऐं वापसी वेंदो आहे। हीअ ताला ॾिसो, हींअर ॾींहं जा बि थोरा थोरा हलनि पिया। हिननि जो इन थियण जो गेट हितां आहे
बाक़ी आउट थियण जो, ॿाहिरि निकिरण जो, जंहिंखे चवंदा आहिनि, हू अॻिते गेट हू बि तव्हां ॾेखारींदा। हीअ साॻी दीवार उहा आहे MBC जी जेको पोयां हिन रोड ते अची लॻे थी। हीअ रोड हितां खां सिधो पाण अॻिते हलंदासीं, सुल्तानाबाद पुल ईंदो, पुल ताईं हुते आहे हिननि जो टालनि जो गेट। हुतां बि को टालो निकितल हूंदो त तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदासीं। हुतां ताला अचनि वञनि पिया, निकिरनि पिया। त हीअ अॻियां हीअ सुल्तानाबाद जो पुल अची वियो आहे, त चंद सेकंडनि ते ई पुल अची वियो आहे। ऐं पुल खां पोइ पाण अॻिते हलंदासीं पंहिंजे सफ़र ॾांहुं। कंटेनर अञा तव्हां ॾिसो साइड ते सभु अचनि पिया। हीअ जाम तक़रीबन 2 किलोमीटर खां बि मथे थींदो, एराज़ियुनि जी मथे थींदी, त हुते ई सभु कंटेनर हूंदा आहिनि। हिते रेलवे ते सभु हितां वेंदा आहिनि, ऐं ॿाहिरि जहाज़नि ते बि हितां खां लोड थींदा आहिनि, अनलोड थींदा आहिनि। लखनि खां मथे हूंदा एतिरा हिते कंटेनर सथियल आहिनि। हीअ अॻियां अची वियो सुल्तानाबाद जो पुल। हीअ तव्हां साम्हूं ॾिसंदा बोर्ड लॻियल आहे, त हीअ अॻियां सुल्तानाबाद जो पुल आहे। हीअ टालो ॾिसो पिया, हीअ टालो निकिरे पियो, हिननि जो गेट निकिरण जो। हीअ ॾींहं जो टाइम हिननि छॾींदा कोन आहिनि, मगर को सिफ़ारिशी हूंदो आहे त छॾींदा आहिनि। त हीअ अॻियां सुल्तानाबाद जो पुल आयो। हाणे पाण पुल मथां क्रॉस थींदासीं त अॻिते हेठि सिंगलर आहे। सिंगलर ते सिंध जूं वॾे में वॾियूं 2 होटलूं चढ़जनि, कराची जूं वॾे में वॾियूं 2 होटलूं, PC होटल ऐं मीरट होटल, उहो बि आम्हूं साम्हूं आहिनि। सिंगलर जे भरिसां सिंध जो वज़ीर आला वेंदो आहे, चीफ मिनिस्टर जंहिंखे चवंदा आहिनि, वज़ीर आला सिंध, हुनजी बि ऑफिस हिते आहे। ऐं उन अॻी रोड ते गवर्नर हाउस सिंध, हुनजी बि ऑफिस हिन जाइ ते आहे। हितां पाण सिंगलर ते रहंदासीं, साम्हूं ही बिल्डिंगूं जेको नज़र अची रहियूं आहिनि, हिकिड़ी जी हले पई, कमु पियो हले, ही न बराबरि वारी जेको बिल्डिंग तव्हांखे नज़र अचे पई, हीअ आहे PC होटल। साम्हूं पई PC होटल, पाकिस्तान जी मुंहिंजे ख़्याल में वॾे में वॾी PC होटल आहे जंहिं नालो। हुन खां पोइ साम्हूं शीशे वारी जेको बिल्डिंग ॾसिजे पई, हीअ आहे मीरट होटल। हीअ पाण सिंगलर ते पाण ख़ाली साइड ते हलंदासीं। ड्राइवर साइड ते अगरि जेकर माण्हू टर्न कंदो त हिते आहे चीफ मिनिस्टर हाउस। हीअ अॻियां सिंगलर अची वियो। हीअ सिंगलर ते पाण हेॾां हलूं था, ख़ाली साइड ते साम्हूं ही बिल्डिंगूं तव्हांखे वॾियूं 2 नज़र अचनि पियूं। हीअ PC होटल ऐं मीरट होटल आहे। हितां खां ड्राइवर साइड ते वेंदे चीफ मिनिस्टर आहे, पाण हेॾां टर्न कंदासीं ख़ाली साइड ते। हाणे तव्हांखे असां ॿुधाईंदासीं पाण किथे था हलूं। पाण हलूं था सिंध सेक्रेटरेट सिंध ऑफिस आहे, ऐं हुते भरिसां सिंध असेंबली बि आहे, MP हॉस्टल बि आहे, सभु उते वेझो आहिनि। कोशिशि कंदासीं जेतिरो तव्हांखे ॾेखारे सघियो त ॾेखारींदासीं। ऐं हिन पासे DG रेंजर आहे। हीअ जो ख़ाली साइड ते तव्हां दीवार ॾिसो पिया, हीअ ख़ाली DG रेंजर आहे। हिते हेडक्वार्टरनि जो हिन पासे ड्राइवर साइड ते वॾी VIP बहितरीनु पार्क आहे। इनशाला अंदरि हली बि तव्हांखे ॾेखारींदासीं। हीअ मेन गेट आहे पार्क जो, तव्हां ॾिसी सघो था। ऐं बाक़ी साम्हूं जेको बिल्डिंगूं नज़र अचनि पियूं, हीअ हबीब बैंक वग़ैरह सभु इहो आहिनि। हाणे असां रवां आहियूं पंहिंजे सफ़र ॾे। हीअ साम्हूं तव्हांखे बिल्डिंग नज़र अचे पई, हिन में मीडिया जा माण्हू। दोस्तो असां सिंध सेक्रेटरेट अंदरि पहुची वियासीं। तव्हां ॾिसी सघो था, हीअ साम्हूं MP हॉस्टल आहे। हीअ गाॾियूं हिते जवको बीठियूं आहिनि। टोटल तव्हांखे GS नंबर सां नज़र ईंदियूं, ॿियो को बि नंबर मूंखे नज़र न पियो अचे। हीअ साम्हूं MP हॉस्टल आहे, ऐं पंहिंजी ख़ाली साइड ते आहे। दोस्तो हाणे ऑफिस अंदरि कैमरा जो हलो आहे कोन। दोस्त असां चए थो अंदरि कैमरा अलाउड कोन्हे, उनजे करे अंदरि अवां कोन ॾेखारे सघंदासीं। पर अंदरि असां अची विया आहियूं, मेन गेट अंदरि अची विया आहियूं। हीअ तव्हां नज़ारो ॾिसी सघो।